डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद काइम खानी की रिपोर्ट मूजिब शहदादपुर में डबल ब्लाइंड कत्ल जो मामलो हल थी वियो। घर की नूंह ईसा ऐं सोरे की कातिल निकिती। जदीद टेक्नोलॉजी की मदद से असल कातिल जो पतो लगा इस्लामाबाद में गिरफ्तार किया वियो। कत्ल की मास्टर माइंड मिसमात सुमेरा ज़ाल कलीम मुल्ला राजपूत अॻिमें गिरफ्तार थियल है। जुर्म जो एतराफ़ कत्ल में इस्तेमाल थींदड़ हथियार हथ SSP सांगड़ की प्रेस कॉन्फ्रेंस। सांगड़ तफ़सील मूजिब 13 ॾींहं अॻु शहदादपुर के इलाके जटिया में बिटे कत्ल जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें सरवर राजपूत ऐं संदसि घरवारी मिसमात कोसर खे बेदर्दी सां गोलियूं हणी कत्ल कियो वियो हो, जॾहिं त संदसि भाणे जी ज़ाल मिसमात सुमेरा ज़ख़्मी थी पई हुई। उन वाक़िए जो केस नंबर 133/2024 शहदादपुर थाणे ते धाड़े दौरान कत्ल के कलमनि तहत मरहूम सरवर के भाउ मुनव्वर राजपूत की फरियाद ते दाख़िल कियो वियो हो। वाक़िए की नोयत ऐं हालतुनि ऐं वाक़िअनि खे ॾिसंदे ई वाक़ियो फुर जो घटि ऐं कत्ल जो वधीक वाक़ियो लॻी रहियो हो, जंहिं ते DSP शहदादपुर सैयद तनवीर शाह की अॻवानी में IT जो टेक्निकल स्टाफ SHO शहदादपुर इंचार्ज CIA ऐं ॿिया पुलिस ऑफिसरनि जांच टीम ठाहे जांच शुरू कई। टीम जांच दौरान रिवायती तरीक़नि खां अलावा जदीद टेक्नोलॉजी की मदद से बिटे अंधे कत्ल केस जो राज हल करे वरतो। जांच दौरान मालूम थियो है त कत्ल की मास्टर माइंड ज़ख़्मी मिसमात सुमेरा है, जेका मरहूम कोसर के भाउ के पुट की ज़ाल है। मरहूम बे औलाद होया ऐं पंहिंजे भाणे जी कलीमुल्ला ऐं उन जी घरवारी कातिल सुमेरा के रहण जे लाइ घर में जगह ॾिनी हुई। SSP ऑफिस IT जी टेक्निकल टीम की मदद से कत्ल हैदर शाह के इस्लामाबाद में गिरफ्तार करे वरतो। दौरान इजाज़ जवाबदारन कत्ल जो एतराफ़ करे वरतो है, जॾहिं त पुलिस कत्ल में इस्तेमाल थींदड़ हथियार हथ करे वरतो। कत्ल जो सबब घरू तकरार ॿुधायो पियो वञे, जंहिंमें मिसमात सुमेरा पंहिंजे दोस्त जे मुड़ुस हैदर शाह के कत्ल करण जो सोपारी ॾिनी हुई।